गर्दन जो दरिया। सुल्तान वाला के जुल्म करण दियो, भले वो सब बहादुर और आगे वञनि। ऐं असांखे हर जुल्म बर्दाश्त करणो आहे। जे हिन ॻोठ में रहणु चाहियो था त पर सोटर बस सोटर हाणे हिन ॻाल्हि खे दरगुज़र कयो ऐं अॼु खां पोइ हुननि जी घिटी में केर बि न वञे। असांखे पात्र हणण चाहिनि था, पर असां बि हिननि खे बेवकूफ़ बणाए पात्र हणंदासीं तॾहिं असांजो पीछो छॾींदा, न त सॼे शहर में असांखे ख्वार कंदा। अरे मखण, हाणे ही पाण में ट्रिक था सोचनि हिन खे बेवकूफ़ कीअं बणाइजे। पर पुट असां बि मलूक जा पुट आहियूं, मलूक जा कंदासीं न कम खे गुलू। तू क्या जान चमाटो या मामू को तो दिखाओ सा तैया, पर तू तकड़ न कजाए, जीअं मां कयां तीअं कजाए, ठीकु आहे? bravo hoşari kapay. Hadi namida. Oy namida. Di kamar pala. Di kamar. Wah mungkin. Iyo te. तव्हांजे भाउ हेतिरो कुछ करे छॾियो, पोइ बि तव्हां हुनखे पंहिंजो कयो। लखे नफ़रतनि खां पोइ बि तव्हां अदा राणा जे वेझो थी विया। जे मिठल जे मथे ते ईअं हथ रखंदे त लही कोन वेंदे। भानु बेगम, मूंखे मिठल सां का बि दुश्मनी न आहे। खणी जो मिठल मूंखे पूरे ॻोठ में रुसवाई ख्वार कयो। मञा थो त हिन में समूरो ॾोह मिठल जो न हो। असांजी छोकिरी बि बराबर जी शरीक हुई। इन सॼे गुज़रियल वक़्त खे मूं दरगुज़र करे छॾियो भानु बेगम। उन खां पोइ मिठल अॼु ॾींहं ताईं नाहे सुधरियो ऐं मुंहिंजूं आवाज़ूं हलंदियूं रहनि थियूं। शादी खां पोइ सुधरी वेंदो। भानु बेगम, इहा तव्हांजी सोच ग़लति आहे त मिठल शादी खां पोइ सुधरी वेंदो। जो छोकिरे खे हुनजा माउ पीउ न सुधारे सघिया, उनखे हुनजी घरवारी कीअं सुधारींदी? इन करे तोखे चवां थो त पंहिंजे भाउ ते ज़ोर रख त मिठल खे पाबंद करे। अजायो रुलण खां बहितर आहे त वञी को बनी बारो करे। छा तो समझी? अदा घटि कोशिश कई हूंदी। उहो कहिड़ो माउ पीउ आहे जेको इहो चाहींदो त हुन जो औलाद बिगड़ियल हुजे? असां चाहियो त असांजूं न्याणियूं। ठीकु आहे भानु बेगम, तो जेकॾहिं हुनखे इजाज़त ॾेई छॾी आहे त पोइ मां केरु थींदो आहे इनकार करण वारो? तुंहिंजी बि न्याणी आहे, तूं बि हुनजो भलो चाहींदी हूंदी आहे भानु बेगम। अलाह मिठल खे सम्झ ॾींदो। ख़ुदा कंदो त हू पंहिंजूं सभु ॾिंगायूं छॾे ॾींदो।
ऐं पंहिंजी ज़िम्मेवारियुनि खे सम्झी वेंदो। मिठल तुंहिंजी हिम्मत खे दाद ॾियणो पवंदो। जो असां जहिड़नि राकासनि जे साम्हूं अची पाण खे हाज़ुर कयो अथई। राणा मुंहिंजे रगुनि में रत जे बदिरां तेज़ाब भरियल आहे। जेको मूंखे खाइण जी कोशिश कंदो खाक जो ढेर बणिजी वेंदो। मिठल छो थो मुंहिंजे रत खे टांडनि मथां टहकाई? मतलब जी ॻाल्हि कर ऐं निकुर हितां। ईअं न थिए जो तुंहिंजो लाश तुंहिंजे माइटनि खे बि न मिले ऐं तोखे कफन बि नसीब न थिए। मां हिते सिर्फ़ इन करे आयो आहियां त मुंहिंजे दोस्त लाला जो पीछो करणु छॾे ॾियो। असांजो पाण में हिसाब बराबर थियल आहे। इन करे न दुश्मनीअ खे हिते ई ख़तम कयो। कॾहिं मां नुक़सान में वयसि न फ़ाइदे में तव्हां बि कोन वेंदो। बस मिठल बस। धमकी न वरते त किथड़ पिशी होतो आ गोराम। मिठल तूं पंहिंजे कद काठ खां मथे पियो थो ॻाल्हाए पर पोइ बि ज़िंदा बीठो आहे। ख़बर थी छो? इहो इन लाइ जो असां पंहिंजे तॾे खे लॼाइण नथा चाहियूं। ख़बर आहे मूंखे त तव्हां पंहिंजे तॾे जा केतिरा कंधार आहियो। तुंहिंजो मक़सद छा आहे? तॾे आयल माण्हूअ खे त खून बि बख़्श करे छॾिबो आहे पर तव्हां त मूंखे वेहण जी सलाह बि नाहे कई। मां बीठो आहियां ऐं तव्हां वेठा आहियो। इन में बेइज़ती मुंहिंजी न पर तव्हां पंहिंजो तॾो पिया लॼायो। रात बंदि रख। मां चवां थो त हितां निकिरण जी कर। गुराम अदा साईं ये न जी क़ाबिल ई न आहे जो असां इन सां बि ॻाल्हायूं। इन खां पहिरियों जो मां तोखे हितां बेस थो करे कढां निकिरण जी करे तूं। ऐं ॿी ॻाल्हि लाला जे लाइ कफन जो बंदोबस्त करे छॾ। जल्द जल्द उन जो लाश तोखे तोहफ़े में ॾींदासीं मिठल। राणा गोराम अञा मां जी हंज मां हींअर ॿाहिरि निकितो आहे। हितां जी लुक खां वाक़ुफ़ ई न आहे। इन करे हिनखे चङी तरह सम्झाए छॾ। जेकॾहिं लाला जे जिस्म ते हिकु रंट बि आई न त हिन जो जिस्म मां गिदरे जे फारुनि जा फाकूं फाकूं करे छॾींदोसांइ। बाबा साईं पहिरियों इरादो त लाला खे ख़तम कयो पर जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो न हिन खे ख़तम कयो त हे असांजी ॻिचीअ पइजी वेंदो। तो सूअद अकबर हिन जे मथे ते हथ छा रखियो आहे? हे छोरो ज़मीन खां 2 फुट मथे उॾामण लॻो आहे पर जॾहिं हे अची पट ते भड़को कंदो न त ख़बर ई कोन पवंदसि। मलूक ओ मलूक मलूक चाहे चाते रड़ियूं कयूं अथई। मलूक किथे आ? उन में कम आ। खबर भी अथी त वो दुकान ते हूंदो पो हिते छो आयो आ? दुकान त बंद पियो आ। शहर वयो हूंदो वखर वठण लाइ। पर जेस ताई मलूक अचे तेस ताई मां हाली अंदर तो विया। हाने बीह अंदर काडे वेहंदे? इते ही बीह उन जो इंतजार करे। कम मलूक में आ। मां उन जे घर में वेही इंतजार कंस। वनी पांजे घर में मर। मुखे केड़ो लाचार पियो आ तोखे पांजे घर में वेहारे पखो हणा। जेकर पखे जी गाल आ न पो मां तोखे वेही हणंदस। तू नाराज छो तो थी सोना साईं? हां हां मोआ डेढ़ जिन यो चई छा पियो? मलूक मरण ते आए सफा चमड़े मिसल थी वा। उन सा त नी हजा नाता थई। मां चवाई थी हींअर जो हींअर ता निकरण जी कर न त अदा सुल्तान के चई ये मंडियूं टंगू न भंजराई दी साईं। छित्ती नथी वन्या तो हूं वरती थी लोढ़ा लताड़ी दी असा लाइ वरी सात पाक थी वया। मोआ डढ या केड़ी तो बकवास करे। मां चवाई थी बीह ते ये मंडियूं टंगू ता भंजाए निभागा। चाची 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 भाया थी त घर में केर भी कोने। मिठल का थी अचा।
ॾाॾे केॾांहुं वञण जी तयारी आहे? अम्मा ॾे थी वञा। का बि जरूरत ना है। बाबा सली अंदर वे। मां का खून बाह में ना आई जो मां पी जे घर वञण ते पाबंदी आहे। खून बाह में त नहीं आई। केड़ी साथ पाक थी करे खीर में धुपजी ते पोती आई। तुंहिंजे हिन ताना नहीं मेड़न सां मां कान मुड़ंदस। मां अम्मा ॾे पई वञा। ॾिसां थी मूंखे केर तो रोके। नथी चवा त मुंडी आकड़ी थींदी। तो मूंखे लपाट आई अन्या त लपाट ही आहे। जे कदे न मुड़ीए न त जुंडन मां वठी सरे घर में गिलींदी से। मां चवां थी हल इज्जत सां हल माट करे अंदर वे। जे करे गिट्टियूं लताण जी कोशिश कई न तो घुटो दे इते ही पूरो करे छडींदी सही। हल मुसा कर मां चवां थी हल हल डाढो पछताईंदे मल्हार, डाढो पछताईंदे। अरे अल्लाह अरे बेटा गुलड़े की काॾे काई थो वञे? गुलो तू हद खां वधीक बदतमीज़ थी वियो आहीं। पंहिंजे चयल हिन जुमिले जी तूं हिन खां माफ़ी वठ। न तू छा कंदे? हाँ मां तो चवां त हिन खां घुर माफ़ी। छॾ फोटा तू हिननि खे। अच त पाण हलूं था। 2 मिंट माफ़ी घुरी तो या न? फोटा अहिड़ा फैसला त रहिस अकबर खान बि नाहिनि कया जहिड़ा तूं पियो करी। विच ॻोठ में असां आलम खान जो पटकोला थो। असां हुन खां बि माफ़ी कोन घुरी। हिन खां माफ़ी कीअं घुरंदासीं? डाढो पछताईंदे मल्हार, डाढो पछताईंदे। अरे अल्लाह अरे अल्लाह अजायो होश मां न कट। विझाओ न मथे में धूड़। गुलो धूड़े मथे में धूड़ विझंदे। पंहिंजे हथ के रोक फोटा त कया ई न हिते पूरो। सुल्तान न पंहिंजे शिशोरन खे समझाए। नन मूंसां बदतमीज़ी कई आहे। जेकॾहिं इहा रहिस खे ख़बर पई न त हिननि ॿिन्ही जा तोखे लाश बि हथ कोन ईंदा। रहिस जी धमकी न दे। असां उन खां टिजण वारा न आहियूं। तूं सिर्फ़ इहो ॿुधाए त हिननि कयो छा आहे? हिननि बादल खे गुलर कोठियो आहे। पर तोखे कहिड़ो लाचार आहे जो वती तो इन निधड़के खे घुमाईंदो? हिननि जूं ज़मीनूं गैराबाद आहिनि। रहिस चयो आहे त हे ॿार अकेला न वेंदा उन करे। हाणे हिननि जी चौकी तूं ॾींदे? हा ॾींदुसि। पोइ खे छॾ। हिकु ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾ। अॼु खां पोइ जेकॾहिं हिननि सां गॾिजी करे असांजी ज़मीन मां गुज़रियूं आहियूं त पोइ इन्हनि सां गॾु तोखे बि ज़िंदा ज़मीन में दफ़न करे छॾींदासीं। इन करे इज़त सां चवां थो हिननि खां पासीरो रहो। जेकॾहिं ईअं न कई त पंहिंजे नुक़सान जो ज़िम्मेवार तूं पाण हूंदे। रहिस साबरीन माण्हू आहे तंहिंजे करे पिया त हवा में उॾरो। जंहिं ॾींहुं रहिस पंहिंजो सबुर छॾियो न उन ॾींहुं तव्हां हिन ॻोठ में ॻोल्हिया कोन लभंदव। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ वञी पंहिंजे रहिस खे चओ त हिते अचे। असां बि ॾिसूं त हुन में केतिरो दम आहे। बादल राणी मूंखे तुंहिंजी ॾाढी सिक लॻी हुई। हिनजे करे मां हेॾे हली आयसि। भाॼाई तूं छा थी सम्झे त मूंखे तव्हांजी यादि न ईंदी हूंदी। मां त हर वक़्तु तव्हांखे यादि कंदी आहियां पर छा कयां एतिरी मजबूर आं जो तव्हां न अची बि नथी सघां। अदी कॾहिं कॾहिं त राणीअ खे असां ॾे छॾींदा कयो। हिनजे मथां एॾो ज़ुल्म त न कयो। भेण मुंहिंजे वस में हुजे न त मां हिनखे हिंदोरनि में वेही लोॾियां। हिंदोरनि में लोॾण जी काई बि ज़रूरत न आहे। असांजी न्याणी त पट ते बि पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे वेंदी। पर आदि असांजी न्याणीअ खे बेसबब मारियो त न। हाणे हिनखे छोकर समझंदो तो वञे। अलाह कंदो हिक ॿिए खे जल्दी समझी वेंदा। अलाह कंदो अदी। राणी तूं ॿुधाए। बस जियां पई। भेण नाराज न थी जाए ऐं न वरी ग़लत समझजाए। तूं हाणे हितां वञण जी कर। जेकॾहिं छोकरा अची विया त मथां तोखे घटि वधि ॻाल्हाइनि ऐं मां हुननि खे रोके न सघां। हा भाॼाई चाची सही पई चवे। ठीकु आहे राणी मां हाणे हलां थी। पंहिंजो ख्यालु रखंदी कर। भाॼाई तूं बि पंहिंजो ख्यालु रखजांइ। ठीकु आहे आदि।
जे रिश्तन खेॾनि था, रूहन जे रिश्तन खेॾनि था, ज़रे ज़रे ईज़ा। हीअ दुनिया दर्दन जो दरिया। राणी मूंखे मुनासिब न लॻो, पर तूं पंहिंजी भाॼी खे सम्झाए छॾजांइ त हिते न अचे। इहा त भलाई हुई जो छोकिरा घर में न हुया, जेकॾहिं अची वञनि ना त नज़ीर सां घटि कर ना। चाची भाॼी बि ॿार नाहे जो रोज़ रोज़ हिते ईंदी, हूअ इन ॻाल्हि खे सम्झे थी। अलाह कंदो त सम्झंदी हूंदी, इन में ई असां सभिनी जी भलाई आहे। हेॾा सारा थी विया आहियो, वो तो किचन में रांदि खेॾंदा। छोरा जेकॾहिं न 2 टे अखर पढ़ी पओ हा त हींअर नौकरी में न हुजो। साईं पूरा 3 दर्जा 1 2 3 2.5 3 दर्जा पढ़ियल आहियां, का मज़ाक थोड़ी आ, कम गुल्लू थियल मुंहिंजो। हल पूरा 3 दर्जा पढ़ी वियो आहीं? हाँ, मूंखे पहिरें दर्जे जो बेत अञा याद आ, चई त ॿुधाए। याद अथई? ॿुधाए। काम ॾिनो लोलो, लोलो ॾिनम अमा के, अमा ॾिनो खंभ, खंभ ॾिनम घोड़े के, घोड़े ॾिनो राजा। चढ़ी घुम चढ़ी घुम चढ़ी घुम चढ़ी घुम। बकवा अच्छो थई हमारे भागा के चाय जा मगर मूं बेत कचो ॿुधायो छा, जो टमाटड़ी हलियो वियो। बाबल साईं, ये सुल्तान वारा मरंदे मरी वेंदा पर सुधरंदा कोन। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त आलम खान वारनि जो कजे त न छा कजे। बाबा साईं एॾो तॾहिं सोचो जॾहिं हो तव्हां खां वधीक ताक़तवर हुजनि। पुटा मां पंहिंजी ताक़त जो मुज़ाहिरो नथो करणु चाहियां। ॼाण थो त हू मुंहिंजी हिकु सट बि सही कोन सघंदा, पर इहो मुनासिब न हूंदो त मां पंहिंजनि ॻोठाणनि मथां ज़ुल्म कयां, जबर कयां। इएं हो सुधरंदा कोन बाबा साईं। भली तव्हां सुल्तान वारनि खे तरीअ ते खीर पियारियो, वो नांग आहिनि नांग, डंगण खां मुड़ंदा ई कोन। मजबूर पिया कनि आलम खान खे वरी हथियार करण ते, मजबूर पिया कनि। आख़िर आलम खान केतिरो सब्र कंदो? मामूली चिंगनि खे बार बार फूकू ॾियण सां उहा बरी मच थी वञे। ऐं आलम खान बि को फ़रिश्तो न आहे, हू बि असां जीअं हिकु इंसान आहे। आख़िर केतिरो बर्दाश्त कंदो? बाबा साईं जेसि ताईं मुंहिंजो अंदाज़ो आहे न, ते सुल्तान वारा जेसि ताईं रत न वाहींदा न, वो वॾो ज़ुल्म न कंदा, तेसि ताईं माठ करे न वेंदा। हिन जो अंजाम छा निकिरंदो फोटा? मञा थो त हिन वक़्तु सुल्तान वारा आलम खान खां वधीक ताक़तवर आहिनि। आलम खान ऐं उनजे भाइरनि खे मारण खां पोइ छा सुल्तान वारा पंहिंजे घर में सुखिया वेही सघंदा? पुलिस उन्हनि खे उते वेहण ॾींदी? पर सुल्तान वारनि जे त घर ई वीरान थी वेंदा। फोटा दुश्मननि जा मुंह परंदा हूंदा आहिनि। ही गुट खंडर बणिजी वेंदो, खंडर, जेकॾहिं राणा खान ऐं सुल्तान वारा न सुधरिया त। बाबा साईं हिकु चक्कर अञा कोशिश करे ॾिसो। जेकॾहिं मुंहिंजी कोशिश सां इहे ॿई खानदान उजड़ण बदिरां जुड़ी था वञनि त इहा कोशिश मां बार बार कंदुसि। खुदा तूं वञी सुल्तान खे न्यापो करे त रात जो मूंसां मिली वञे। ही कहिड़ी जिंदगी आहे? हर वक्त मौत जो खौफ, भाइरनि जो किरोध, मुड़स जो शक, हर वक्त इन अज़ाब में थी भोगिया। इन खां त सुठो आहे वरियाम सां निकिरी वञा। जेकी 4 सिज जिंदगीअ जा हूंदा, घटि में घटि उहे ख़ुशियुनि जा त गुज़रंदा। पोइ छो न ही घर ॻोठ छॾणो पे वरियाम सां गॾु कंहिं अहिड़े हंधि हली वेंदसि जिते प्यार ई प्यार हुजे। कुंवर, ओ कुंवर। जी जी चवां। ॾे त ख़बर तूं ख़्यालनि ई ख़्यालनि में वरियाम सां इश्क जा पेच पे अड़ायूं वती जा। सही समझो अथई। छा चई हो? मां कुछ भी कान थी चवां। तू जेको कुछ समझी थो न, समझंदो रह। तुंहिंजो शक मूं मथां न कॾहिं ख़त्म थियो आ, न वरी थींदो। जेकॾहिं तुंहिंजा पेर सिधा हुजनि त पोइ मां शक छो कयां?
पर जेकॾहिं तूं हर वक्त दरवाजे ते टंगी बीठी हूंदी त पोइ शक त थींदो न। कॾहिं तो मूंखे दरवाजे ते बीठल ॾिठो आहे? चइबो त मां कूड़ थो हणां। सच ॻाल्हायो कॾहिं अथई? छा छा तूं मूंखे कूड़ो थी चवे? मां कूड़ो आहियां? हाँ हाँ कूड़ो थी कूड़ो थी चवे। मरण में पियो आहीं, पोइ बि तुंहिंजा इहे शक मुंहिंजे मथां ख़त्म कोन था थियनि। खुदा कंदो त इहा ॼंग भॼंदई, खट ते पियो हूंदे, कोई सार संभाल लहण वारो बि कोन हूंदई। बाक़ी मूं तोसां शादी छाजे लाइ कई आहे? जेड़ा पेर खया अथई न, सार संभाल बि ते ओढ़ी लहंदी मां न। छा थियो आहे? छा थियो आहे? हा वरिया मूंखे मलूक जी घिटीअ में ॾिठो आहे। वञ मुंहिंजो बि हथा खणी वञ। सुल्तान पुट कुझु सब्र खां कमु वठो। सब्र करे करे त एतिरे ताईं पहुता आहियूं चाचा। जो आलम खान अची असांजे गाटे में लॻो आहे। अचो मनार तूं हिन तरफ़ कम तूं वरी ही तरफ़ कम। ऐं ॿुधो जेकॾहिं साम्हूं नज़र अची वञूं न त गोलियूं सिधी वणो। रियायत टके जी बि न कजोसि। वञो। ठीकु आहे। ये दुनिया